अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिकु इंतहाई आसान ऐं हेल्दी एग एंड एवोकेडो सैलेड जी रेसिपी। ये रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों मां हिकु बाउल में चॉप अनियन एड कयो आहे हाफ कप, बॉइल्ड ग्रीन पीस आहिनि हाफ कप, चॉप्ड कैरेट एड कयो आहे हाफ कप, चॉप्ड एवोकेडो आहे हाफ कप, चॉप्ड मशरूम्स आहिनि 1/4 कप, बॉइल्ड एग्स आहिनि ॿ त हुनखे मां चॉप करे छॾियो आहे। हाँ स्प्रिंकल कंदासीं थोड़ो सो सॉल्ट, तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ इस्तेमालु करे सघो था। थोड़ो ब्लैक पेपर पाउडर, तक़रीबन 1 टीस्पून जे क़रीब ऑलिव ऑयल एड कयो आहे, अधु लीमे जो रस एड कयो आहे, ऐं लीमे जो रस एड करण खां पोइ चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे मां छणकियां थी थोड़ा सा तिर, तक़रीबन हाफ टीस्पून जे क़रीब। जी फ्रेंड्स, असांजो मज़ेदार ऐं ईज़ी एग एंड एवोकेडो सैलेड बिल्कुलु तैयार आहे। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।